खबर मां शेयर कंदासीं। डीजी नादरा ख़ालिद हुसैन चयो आहे त सुञाणपकार ठाराइण लाइ आवाम जे परेशानियुनि खे ॾिसंदे कराची में वधीक 3 मेगा सेंटर क़ाइम कया विया आहिनि। डीजी नादरा ख़ालिद हुसैन जी प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त केतिरनि ई इलाइक़नि में क़ौमी सुञाणपकार ठाराइण लाइ आवाम खे तकलीफ़ महसूस थिए पई। डीजी नादरा चयो त नादरा आवाम जी सहूलियत लाइ बहितर क़दम खणी रही आहे। डीजी नादरा चयो त कंहिंखे बि जेकॾहिं नादरा बाबति का बि शिकायत हुजे त नादरा जी हेल्पलाइन ते शिकायत दाख़िल कराई सघिजे थी। आगाह कई पिया वाक़े डीजी नादरा ख़ालिद हुसैन चयो आहे त सुञाणपकार ठाराइण लाइ आवाम जे परेशानियुनि खे ॾिसंदे कराची में वधीक 3 मेगा सेंटर क़ाइम कया विया आहिनि। डीजी नादरा ख़ालिद हुसैन प्रेस क्लब के सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त केतिरनि ई इलाइक़नि में क़ौमी सुञाणपकार ठाराइण लाइ आवाम खे तकलीफ़ महसूस थिए थी। डीजी नादरा चयो त नादरा आवाम जी सहूलियत लाइ बहितर क़दम खणी रही आहे। डीजी नादरा चयो त कंहिंखे बि जेकॾहिं नादरा बाबति का बि शिकायत हुजे त नादरा जी हेल्पलाइन ते शिकायत दाख़िल कराई सघिजे थी। आगाह कई पिया वाक़े डीजी नादरा ख़ालिद हुसैन चयो आहे त सुञाणपकार ठाराइण लाइ आवाम जी परेशानियुनि खे ॾिसंदे कराची में वधीक 3 मेगा सेंटर क़ाइम कया विया आहिनि। डीजी नादरा ख़ालिद हुसैन प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त केतिरनि ई इलाइक़नि में क़ौमी सुञाणपकार ठाराइण लाइ आवाम खे तकलीफ़ महसूस थिए पई। डीजी नादरा चयो त नादरा आवाम जी सहूलियत लाइ बहितर क़दम खणी रही आहे। डीजी नादरा चयो त कंहिंखे बि जेकॾहिं नादरा बाबति का बि शिकायत हुजे त नादरा जी हेल्पलाइन ते शिकायत दाख़िल कराई सघिजे थी।